अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो ऐं पसंदि कंदा आहियो। हिकु बादशाह हुयो, उनखे पुटु ॼाओ हुनखे हुन हिकु वॾो जशन कयो। उन जशन में हिकु बुज़ुर्ग अची निकितो, अलाह वारो बुज़ुर्ग जो आयो त बादशाह उनखे वठी आयो, उनखे इज़त ऐं एतिराम सां विहारियईं ऐं पंहिंजे पुट खे खणी चयो उन बुज़ुर्ग जे अॻियो अचे सुम्हारे। बुज़ुर्ग खे चई त हिनखे दुआ कर। उन बुज़ुर्ग उनजे मथां हथ घुमाया, दुआ कयईं ऐं हिनखे चयईं त तूं वारो छोकिरो वॾो थींदो, वॾो हरकती थींदो ऐं तोखे एतिरो बेज़ार कंदो, तूं पाण ई हिनखे चवंदे त घर मां निकिरी वञ। चई इहो कीअं बुज़ुर्ग? चई हा, पर चई वरी बि तोड़े मोटी ईंदो, पर हरकती वॾो थींदो। चई पोइ जीअं बि थिए, भली वॾो थिए, हिन हरकतूं सां बर्दाश्त कंदासीं। बुज़ुर्ग त हलियो वियो, टाइम गुज़रंदो रहियो। जॾहिं हिन छोकिरे जी उमिरि अचे 15-16 साल थी, हिन जी हरकतूं त हूंदियूं हुयूं। ॿाहिरि मायूं जे पाणी भरींदियूं, हे छा कंदो हुयो जो तीर कमान खणी हुनजे दिलनि में हणंदो, दिला हुनजा भॼी पवंदा। पोइ उन्हनि मां हिकिड़ी कुराड़ी जेका हिनखे पारातो ॾिनो, चई त अलाह कंदो तोखे 3 परियूं जेके सोनरे वारनि वारियूं, उन्हनि जो तोखे इश्क लॻंदो ऐं तूं उन पियो तड़पंदे। तेॾीमहिल उहो पारातो हिनखे भई ॾींदी हुई। चई अलाह कंदो तोखे 3 परियूं जेके सोनरे वारनि वारियूं आहिनि न, उन्हनि जो तोखे इश्क लॻंदो, तूं उन पियो तड़पंदे, तूं असांजा दिलासा भञी छॾिया। हलो, ॾींहं त गुज़रंदा रहिया। आख़िरकार इहो वहम हिन जे अंदर में वेही वियो। राति वेही सोचे पियो त इहे परियूं आहिनि कहिड़ियूं जंहिंजा सोना वार आहिनि। हाणे हिन खाइण पीअण बि घटि करे वियो सफ़ा। बादशाह ॾिठो त मुंहिंजे पुट खे छा थी वियो आहे, हाणे खाइण पीअण ई घटि करे वियो आहे। हकीम तबीब घुराई, उन्हनि अची ॾिठो हुयो। चई हिनखे त बीमारी का बि कान्हे का, हिन जे अंदर में हिकिड़ो सौदा वेही वियो आहे। पुछाए की पंहिंजे पुट मां ॻाल्हि छा आहे? चई जेके 3 परियूं आहिनि सोनरे वारनि वारियूं, उन्हनि मां हिकिड़ी परी मूंखे खपे। अरे भाई आहिनि किथे? इहा मूंखे ख़बर कान्हे का। हिकिड़ी माई ॻाल्हि कंदी हुई, उन माई खे वञी वठी अचो। माई खे वठी आया। माई खे चयो त तूं किथे इहे ॾिठियूं परियूं जंहिंजी तूं ॻाल्हि कई आहे छोकिरे सां? चई मां ॾिठियूं कोन्हनि के, मां त कीअं मिड़े कहाणी ॿुधंदी हुयसि, मां त इन करे चयो हे असांखे तपाईंदो हुयो, असांजो त उनजो इश्क लॻे, असां त मिड़े भोगनि में हिनखे चवंदा हुआसीं। चई तव्हां त भोग कंदा आहियो, पर इहा ॻाल्हि हिन दिलि में अंदरि वेही वई आहे। आख़िरकार हकीम तबीब मोटी आहे। पोइ आख़िर छोकिरे हिनखे चयो बाबा हाणे मूंखे तूं इजाज़त ॾे, मां हिन जे पोयां लॻो, मां हिन ॻोल्हींदुसि। चई बा तूं हिन ॻोल्हींदे काथे? हिनजी त ख़बर ई कान्हे का, तूं ॻोल्हींदे काॾो हिननि खे? चई मूंखे इजाज़त न त मां मरींदुसि सौदा में ई। आख़िर ॾिठई हिनजी पंहिंजे छोकिरे जी हालत, खाइण पीअण बंदि थी वियो सॼो हिनजो। आख़िर बेवस थी हिन वज़ीर सां सलाह मशवरो कयो। वज़ीर चयो साईं जेकर न छॾींदो त हिते ई मरी वेंदो। उन को सही आहे न, छॾियो, पाणे घुमी फिरी मोटींदो बसि। बादशाह हिनखे पैसा ॾोकड़ बि ॾिना ऐं घोड़ो बि ॾिनई, निकिरी पियो। हलंदो आयो। जेको पुछा कर उहो चए असांखे त ख़बर ई कान्हे का सोने वारनि वारी परी कहिड़ी आहे। हलंदो आयो, हिकिड़े जबल में आयो। जाड़ो कानो जबल हुजनि, ॾिठई हिकिड़ो पेर हेठि, हिकिड़ो पेर जबल जे मथां, माई बीठी आहे हिकिड़ी। हिन जो ॾिठो त एॾी डिघी माई काॾों आई। हिन उन माई खे जो सलाम कयो। उन माई जो ॾिठो हिनखे। चई इंसान आहे बचड़ा, तूं हिते कीअं आहीं? चई तूं केरु आहीं? चई हिकिड़ो पेर तूं हेठि, हिकिड़ो जबल जी चोटी ते। चई मां देवणी आहियां, मां देव जी ज़ाल आहियां, मां देवणी आहियां। तूं कीअं हिते आहीं पाण खे माराइण जे लाइ? चई हाणे तूं देवणी या केरु बि आहीं, पर तूं मुंहिंजी माउ आहीं। मां वॾी परेशानी में आहियां, उन परेशानी जे करे मां घर फिटी कयो आहे। मुंहिंजो मसइलो हल कर। तूं देवणी आहीं त तोखे ख़बर हूंदी। चई मूंखे ॿुधाए। ॾिठई त उहा देवणी उतां जो लथी हेठि त माना 8-10 हुनखे इहे पहरूं हथ में हुया जेके पकड़ी माना खाइण जे लाइ। चई ॿुधाए। चई हाणे तूं इख़लाक़ एतिराम सां तूं ॻाल्हायो आहीं त इंसान, इख़लाक़ एतिराम सां मूंखे माउ कयो अथई। ॿुधाए छा मसइलो आहे तुंहिंजो? चई ॻाल्हि ईअं 3 परियूं आहिनि सोने वारनि वारियूं, मूंखे उन्हनि जो इश्क लॻो आहे, मूंखे उन्हनि सां मूंखे मिलाए। तूं देवणी आहे, तोखे ख़बर हूंदी। चई हाणे मूंखे इन्हनि जी त ख़बर कान्हे का, बाक़ी मुंहिंजा 40 पुट आहिनि, उहे अचनि, मां उनखां पुछा कंदुसि, मथां उनखे ख़बर हुजे, उहे घुमंदा वतनि था। चई ठीकु आहे। चई हाणे तूं वेह हिते वेठो।
चई हाणे ॼाण मुंहिंजा पुट चवंदा तोखे त खाई मारे छॾींदा। चई पोइ हाणे तूं मुंहिंजी माउ आई मुंहिंजो बचाव कर। हुन उते ई हथु खणी मथां घुमायो। हिन चयो त हे लोटो थी पियो त रखे छॾी पाण सां गॾु। हिते अची निकिता हिन जा 40 पुट आया। चई आदमबू हिते इंसान को आयल आहे। चई किथे आहे इंसान? हिते मां वेठी आहियां, मूंखे खाईंदो आहे छा माउ खे? आख़िर हुननि जबल धबल ॻोल्हिया पर हुनखे कुझु नज़र कोन आयो। वेठा ओॾी महिल हुन मानी खणी ॾिनी पंहिंजे पुटनि खे 40 खे खाधऊं। पोइ हुते चयईं पंहिंजे वॾे पुट खे, चई बा ॻाल्हि ॿुध, अगरि को तव्हांजो निढड़ो को तव्हांजो भाउ अगरि हुजे पोइ छा तव्हां उनखे बि खाईंदव? चई अमां को ॿाहिरि ॾे को खाईंदो आहे छा? ॿाहिरि त माण्हू प्यारु कंदो आहे न। चई को निढड़ो हुजे अगरि इंसान जहिड़ो हुजे, इंसान जो बचिड़ो हुजे, चई अगरि जे भाउ आहे असांजो, तुंहिंजो पुटु आहे त पोइ त असांजो भाउ आहे न, पोइ त हुनखे कीअं मारींदासीं खाईंदासीं? ओॾी महिल हुन खणी पढ़ियो त उहो गॾु वरी साॻियो ई छोकिरो थी पियो, शहज़ादो थी पियो ख़ूबसूरत। हुन जो हिनखे ॾिठो त पाण सां गॾु विहारे हिन खां वञी हिकिड़ो पहरूं पकड़ी आया वञी हरणु, उहो हिनखे ठाहे ठीकु करे हिनखे खारायूं। चई बा ॻाल्हि ॿुधो, हे बि तव्हांजो पुटु, हे बि तव्हांजो ई भाउ आहे, मुंहिंजो पुटु आहे। हिन जो मसइलो हल कयो, वॾो परेशान आहे। चई था ॿुधाए तुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे? चई था ॻाल्हि ईअं 3 परियूं आहिनि सोने वारनि वारियूं, उन्हनि सां मूंखे मिलणो आहे। उन ई मां सौदा में ॻरी वियो, पंहिंजी हुकूमत फिटी कयमि, बादशाही फिटी कई अथमि। हाणे तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, मुंहिंजी मदद कयो। हुन चयो असां बि सॼो मुल्क घुमूं था पर असांखे नज़र काथे कोन आई हुन इहे। बाक़ी असांजी हिकिड़ी पुफी रहे थी फलाणी जाइ ते, उहो असां तोखे ओॾे वठी था हलूं। ओॾी महिल हिनखे वठी वियो ठकान ओॾे पंहिंजी पुफी ॾे विया। उते त उहा बि वेठी आहे पर सॼे जबल खे वारियो वेठी आहे। विया उते वञी सलाम वञी कयूं पोइ पुफी वेठि। चई पुफी हे असांजो भाउ आहे, हाणे तुंहिंजो हे भाइटियो थिए, हिन जी पार ते हिन जो मसइलो इहो हल कर। चई बा ठीकु आहे तव्हां भली वञो। चई हिन जी पार थी वधि में वधि, चई तव्हां छुटव। हे त हलिया विया। चई मां छा ॻाल्हि आहे? चई पुफी ॻाल्हि ईअं हे त 3 परियूं आहिनि सोने वारनि वारियूं, मूंखे उन्हनि सां मोहबत थी वई आहे, मां ॾिठी बि कोन्हनि खे, ईअं मां ॿुधी आहे ख़बर, मूंखे उन्हनि सां मिलाए, हिकिड़ी सां ई मूंखे मिलाए। चयो मूंखे ख़बर कान्हे का, बाक़ी मुंहिंजा 60 पुट आहिनि, उहे ईंदा मां हुनखां पुछा कंदसि। चई ठीकु आहे। हाणे ॾिठई हुन जे अचण वारो टाइम हुजे, हिन जे मथां कुझु पढ़ी हिनखे लठ करे छॾियईं, हाणे रखे छॾियईं पाण सां गॾु। पोइ अचे निकिता 60 ॼणा आया। चई आदमबू इंसान जी धप थी अचे हिकिड़े। चई किथे आहे इंसान? मूंखे खाईंदो आहे छा माउ खे? अचे हुन ॾिठा हेॾो होॾो जबल धबल ॻोल्हियूं, कुझु कोन अचे। वेठा अचे हुननि खे मानी ॾिनई, इहे पहरूं तयारु थियल न, हुननि खे खाधा, हुननि खाई ड्रव करे वेठा। पोइ चई पंहिंजे वॾे पुट खे, चई बा अगरि तव्हांजो को निढड़ो को भाउ हुजे त पोइ छा तव्हां उनखे बि खाईंदव? चई मां कहिड़ी ॻाल्हि करींदी, ॿाहिरि ने केरु खाईंदो आहे छा? ॿाहिरि त माण्हू प्यारु कंदो आहे न। चई हिकिड़ो तव्हांजो भाउ अथव। चई किथे आहे ॾेखार। उन लठे मथां कुझु पढ़ियईं त वरी उहो साॻियो ई छोकिरो थी पियो शहज़ादो। चई हे तव्हांजो भाउ अथव। चई ठीकु आहे। चई हिन जो मसइलो हल कयो तव्हां। चई था ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? ॻाल्हि ईअं 3 परियूं सोना वार आहिनि उन्हनि जा, मूंखे उन्हनि जो इश्क लॻल आहे, मूंखे उन्हनि सां मिलणो आहे, मूंखे मिलायो उन सां। मां उन जी जेको उन जे सौदा में मां हुकूमत छॾी, पीउ मां छॾियमि, मूंखे उन सां मिलायो। चई हाणे तव्हांखे ख़बर कान्हे का इहा आहिनि किथे इहे? असां बि सॼो मुल्क था घुमूं, बाक़ी असांजी हिकिड़ी पुफी रहंदी आहे फलाणी जाइ ते, पोइ उनखे मथां ख़बर आहे त ओॾे था वठी हलूं। वरी हिनखे 60 ॼणा गॾिजी हिनखे वठी आया। वरी उते अचे वेठा, ॾिठो त उहा त 2 जबलनि जे मथां वेठी आहे, एॾी वॾी। चई पुफी हे असांजो भाउ अथई, हिन जी पार ते हिन जो मसइलो हल कर। चई बा तव्हां छुटव। चई हिन जो वधि में वधि पार अथई, अमां चयो आहे। चई तव्हां छुटव भाउ। हिनखे विहारियईं। चई ॾे हाल वाल तूं। चई हाल वाल ख़ैरु, 3 परियूं आहिनि जंहिंजा सोना वार आहिनि, उन्हनि सां मूंखे इश्क थी वियो आहे, मूंखे उन्हनि मूंखे हिकिड़ी सां ई रुॻी मिलाए तूं। उन ई सौदा में मां पंहिंजी हुकूमत छॾी, बादशाही छॾी, दर पदर थियो आहे। जे मूंखे न मिलंदी मां मरी वेंदुसि। चई हाणे मूंखे त ख़बर कान्हे का, बाक़ी मुंहिंजो 90 पुट आहे, उहे अचनि, सॼो मुल्क था घुमनि, उहे अचनि, मां उन्हनि खां पुछा कयां, मन किथे न किथे उन्हनि खे नज़र आयूं हुजनि। चई ठीकु आहे। ॾिठई हुननि जे अचण जो टाइम थियो, हिन जे मथां कुझु पढ़ी हिन गिलास करे छॾियईं, हाणे पंहिंजे अॻियो रखे छॾियो हिन। त हो अचे निकिता जिन में 90 ॼणा। अचे जबल ॻोल्हियो। चई इंसान ई असांखे बदबू अचे थी, पक को इंसानु आयो आहे।
हिन चयो मां तव्हांजी माउ वेठी छा तव्हां मूंखे खाईंदो छा भला? चई न तोखे त कोन खाईंदो पर इंसान को आयो अची केरु कोन्हे हेतिरी। जाॾो खां जबल दबल घुमी मोटिजे वेठा हुननि खे ॾिनई मानी। हुननि मानी खाधी जेॾीमहिल जो उन खां पोइ पंहिंजे वॾे पुट खे चई भाउ अगरि निंढड़ो तव्हांजो हिकिड़ो भाउ आहे, जेकर त उहो अगरि ज़ाहिर थिए छा उनखे बि तव्हां खाईंदव? चई अमां केरु भाइरनि खे खाईंदो आहे छा? भाइरनि सां माण्हू प्यारु कंदो आहे न, भाइरनि खे कीअं खाईंदो? भली निंढड़ो हुजे खणी केतिरो बि हुजे, भाउ त भाउ आहे न। चई भाउ ठीकु आहे। हुन खणी पढ़ियो गिलास जे मथां साॻियो शहज़ादो थी पियो। हुनजो ॾिठो हिनखे किरी पियो, ॾिठो हिनखे चई भाउ ॾे हाल वाल छा तुंहिंजो मसइलो आहे? चई मसइलो इहो आहे 3 परियूं आहिनि जंहिंजा सोना वार आहिनि, उन्हनि सां मुंहिंजी मोहबत थी वई आहे, उन मां हिकिड़ी मिले त बि असांखे त इहा ख़बर कान्हे का। वरी असां जांच कयूं था, उन्हनि मां हिकिड़े निंढड़े चयो त मूंखे उहा जॻह ॾिठल आहे सही, मां त कोन्हे वठी हलंदुसि। चई ॾाढो भलो। उनखे ओॾीमहिल वठी उहो निकितो उतां। देव हिन खणी ठका ॾिनई, ॼण त को कुकड़ जो चूरो हुयो बसि खणी उतो ठका ॾिनई। सिधो आहे हिकिड़े वीरान जाइ हुजे। चई हाणे ॻाल्हि ॿुध, हिते हाणे अखियूं पंहिंजूं तूं ॿूट, मां तोखे उते वठी हली बीहारींदो साईं। हिन खणी पंहिंजी अखियूं ॿूटियूं। ओॾी महिल ख़बर कान पई त हिकिड़ो वॾो हिकिड़ो चश्मो आहे पाणी जो, जिते चांदी जहिड़ो पाणी आहे, जंत उहो कुदरती हिकिड़ो वहे थो पियो, चांदी वारो कलर आहे हुनजो। उते ॾिठे त 3 नारगियूं जेके माना डुबका ॼनि थी पियूं पाणी में। हिनखे चई ॻाल्हि ॿुध, हाणे मुंहिंजो कमु थी वियो ख़तमु, इहे 3 नारगियूं खणि हितां हाणे निकिरी पए सिधो, बसि तुंहिंजी दिलि जी तमना पूरी थी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां थो, जिथे बि पाणी ॾिसी उते हिन नारगी खे कटिजांइ, ईअं नारगीअ न कटिजांइ, पाणी ज़रूरु हुजे साण। चई ठीकु आहे। उतां उहो देह मोटी हले वियो, हे निकिरी पियो 3 नारगियूं खणी हलंदो आयो, गपल पंधु कयईं। चई हाणे बुख लॻी आहे, उञ बि लॻी आहे, पर हाणे हिकिड़ी नारगी कटे भला खावां। ॾिठई जाॾे करे पाणी बि न हुजे। हिन नारगी खे जो कटियो त उन मां हिकिड़ी ख़ूबसूरत परी निकिरी पई, उनजा सोना वार हुया। हिन जो ॾिठो त हैरान थी वियो, बणाए छा? उन परी चयो मूंखे पाणी पीआर, जल्दी कर पाणी पीआर मूंखे। हिन ॾाढा शक जा हेॾे होॾे, पर पाणी त हुयो ई कोन। ओॾी महिल उहा परी गुम थी वई। हिन चयो वाक़ई जेका मूंखे देह ॻाल्हि कई उहा सही हुई, मां कहर करे वेही रहियुसि, मां न कटियां, पाणी ॾिसां पोइ कटियां हिनखे। हल ठीकु आहे, अॻिते हाणे वरी गपल पंधु कयईं। चई त हाणे हुन में परी हुई, हाणे ॿी में का परी हूंदी छा? हाणे ॿिए खे भला कटियां, हाणे उञ बि लॻी आहे ऐं बुख बि लॻी आहे, हिकिड़ी नारगी कटे खावां भला। ॿी नारगी कढी उनखे बि कटी उन मां ख़ूबसूरत परी निकिरी पई, उन खां वधीक वरी उनजा बि सोना वार हुया। उन चयो जल्दी कर मूंखे पाणी पीआर। हिते हैरान थी वियो, जाॾे काॾे शक पियो हणे, चरे न वांगुरु हे मां छा करे वेठुसि, पाणी त आहे कोन, मां नारगी छो कढी? आख़िर जाॾे काॾे भॻो पर पाणी नज़र कोन आहे, आख़िर उहा परी बि गुम थी वई। हिन चयो वाह जो कमु थी वियो हाणे त। ऐं अचे पेरनि ते ज़ोर ॾिनई, हलंदो आयो, ॾिठे त हिकिड़ो चश्मो वहे थो पियो पाणी जो, अचे उते वेही रहियो। वेही अची हाणे बुख लॻी, हाणे नारगी कढी खावां, पाणी वियाए हिते। उन नारगी कढी, जंहिंमें नारगी कटियईं उन मां परी निकिरी पई, उनजा बि सोना वार हुया, उन ॿिन्हिनि मां ख़ूबसूरत वधीक हुई। उन चयो मूंखे पाणी पीआर। चई हा पाणी पीआरियां थो। चश्मे खां पाणी खणी हुनखे पीआरियईं। उहा परी उते वेही रही। परी खे चई त हाणे मां तोखे वठी त हलां पंहिंजे मुल्क, पर हाणे ईअं मां तोखे कीअं वठी हलां? ज़ाहिर आहे मां ॾिसां 5 माण्हू वठी अचां, उन लाइ तुंहिंजो को पलंग वग़ैरह ठहिरायां, उन ते तोखे विहारियां सेज ते, पोइ तोखे तो वठी हलंदुसि। चई ठीकु आहे। चई हाणे हीअ कर, तूं वण जे मथां चढ़ी वेह, मां पासे में ॾिसां थो को ॻोठु, मां उतां वठी थो अचां, माण्हू बि सेज बि ठहिराए अचां, घोड़ा बि कराए थो अचां। चई ठीकु आहे। उन परी खे हिन वण जे मथां विहारे छॾियो, हे त हलियो वियो। कुझु टाइम गुज़रियो त उते हिकिड़ी नौकिराणी आई पाणी भरण जे लाइ। उन भरिसां ई कोई शहर हुयो, पोइ पाणी हितां अचे नौकिराणी भरे वेंदी। नौकिराणी ने पाणी भरे पई दिले में, ॾिठई जो परी जो फोटू। चई हल भण एॾी वॾी मां ख़ूबसूरत आहे, वरी चई मां हुनजी बादशाह मारी नौकिराणी आहे, नौकिराणी त हू मुंहिंजी थी। ओॾी महिल ॿाहिरि निकिरी दिले खणी भॻई, दिले खे भञी हली आई सिधो हुते। बादशाह थी पुछाए कयोसि ॾे वाल पाणी छो न आंदी? चई तोखां वधीक ख़ूबसूरत मां अची वरी मां तोखे पाणी भरे न ॾिजां?
तूं मुंहिंजी नौकिरानी थी न। हुन छा कयो बादशाह दादी ओॾी महिल का आइनो खणी अची अॻियो रखी चई ॾिस तूं ख़ूबसूरत थी। ॾिठे माना हे छा, हिते त मां त मां ईअं लॻी पई आहे वेह, पोइ होॾे मां कीअं ख़ूबसूरत चई खण दिलो वञी भरिया। वरी दिलो खयईं, वरी उते तलाउ ते आई, उते वरी इहो पाणी भरे पई, वरी जो पाछा वठी परी जो त चई मां हेॾी वॾी मां ख़ूबसूरत आहियां, वरी मां पाणी थी भरियां हुन खां, मां हुनजी नौकिराणी आहियां, हू मुंहिंजी नौकिराणी थिए न। ॿाहिरि निकिरी वरी दिले खे भञी वरी मोटी आई सिधो होॾे। चई आंदी पाणी, चई तोखां वधीक ख़ूबसूरत मां, तूं मुंहिंजी नौकिराणी थी। चई तूं ख़ूबसूरत थी? चई हा। वञी आइनो खणी आई, चई ॾिस पई शकिल तूं ख़ूबसूरत थी। ॾिठे त माना हे छा, होॾे मां ख़ूबसूरत हिते छो न आहियां। चई खण दिलो वञी भरिया। चई हाणे दिलो न भरिया ईअं न त पोइ चई ॾिसी त मां नौकरनि खे चई जंजीर न ॿधाए ॾींदी अथई। झटपट में तूं चई थी त नौकिराणी तव्हां मुंहिंजी नौकिराणी थियो, वञी भरिया। ओॾी महिल आई सिधो उते पाणी भरे पई, वरी जो ॾिठई हुनजो पाछाऊं जो ॾिठई परी जो। चई हेॾी वॾी मां ख़ूबसूरत आहियां, ॿाहिरि निकिरी दिले खे भञे पई त परी हकल कयसि मथां। परी जो दिले खे न भञजांइ, हीअ जो मथे शखण त परी वेठी आहे। चई तूं मूंखे ॾिसींदी पई हिते हिन में पाणी में अंदरि, तूं एॾी ख़ूबसूरत न आहीं, तूं मूंखे ॾिसी दिला भञी थी पई। चई तूं केरु? चई मां परी आहियां। चई बी मां अचां थी। हाणे हिन दिलि में सोचियो त हिन परी खे ॾिसां छा थी चवे परी, हाणे कान का टल कयां। मथे चढ़ी आई, परी खे चई तूं छो वेठी? चई फलाणे मुल्क जो हिकिड़ो शहज़ादो आहे, उहो वियो आहे हुतां घोड़ा काए ईंदो, पोइ मूंखे हितो खणी वेंदो, पंहिंजे मुल्क मां शादी कंदो, मूंखे हिते विहारे वियो आहे। चई हा तोखे विहारे? चई ठीकु आहे, पोइ तूं ईअं कर, तूं मुंहिंजे हिन कच्छ में कुझु आराम कर घड़ी खण, तूं थकल आहीं। छा कयईं परी खे पंहिंजे कच्छ में सुम्हारे, उतां छा कयो हिन सुई कढी ठका हुनजे निड़ में हईं। परी खे निड़ में जो हईं त उहो त वीचारी पखी थी पई, निड़ो पखी थी पियो। हाणे वीचारो उॾमंदो हुते, परी त हाणे पखी थी वई, हे हाणे हुते वेठी आहे। हो जो मोटी आयो वठी माण्हू आयो, अचे हिनखे सॾु कीअं लही अची, हे छा हिनखे छा थी वियो, हिन जो कलर कीअं थी वियो, उहो परी ख़ूबसूरत हुई, हिनखे छा थी वियो? पुछा कयईं तोखे छा थी वियो? चई उस ते मुंहिंजो रंग फिटी वियो न, तूं उस ते फिटी करे वई। चई हा थी सघे थो, तूं नाज़ुक हुई परी। ओॾी महिल हिन खणी सिधो उते आयो, हुनजो पीउ हुनजे इस्तक़बाल लाइ सॼो महलात खे सिंगारे छॾियऊं। अॼु कुंवार अचे थी, परी अचे थी। उते जॾहिं मंदर जो आंदो हुननि जो मुंहुं जो ॾिठो, हुनजो त सफ़ा सड़ी विया। चई हीअ परी आहे जंहिंजे लाइ तूं वएं, हिन में त असांजी नौकिराणियूं भलियूं आहिनि, तूं हिन शादी करे आहीं। चई भाउ हिन जो मां हिन उस ते बीहारे वियुसि, हिन जो रंग फिटी वियो, तॾहिं ईअं आहे, हाणे सही थी वेंदी पाण ई। हिते ॾींहुं ॿ गुज़रियो त उहो ई पखी वरी जेका परी जेका पखी थी वई, उते ई आई, अचे नौकर खां पुछा पई करे, ॻाल्हाए पई त जेको शहज़ादो शादी करे आहे उहो कीअं आहे, ख़ुशि आहे कीअं आहे? चई हा सही आहे। वरी मिठियूं मिठियूं ॿोलियूं करे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं, आख़िर हुन नौकर ॻाल्हि कई हुन सां जेको त शहज़ादे सां। चई हिकिड़ो पखी निकिरो अचे थो, तमामु ख़ूबसूरत आहे, कॾहिं मां कोन ॾिठो आहे, उहो अचे थो तव्हांजे बारे में पुछा थो करे ऐं मिठियूं मिठियूं ॿोलियूं थो करे। चई हिनखे पकड़ सुभाणे फासाइजांइ। चई हा। हुन छा कयो उते ढॿी विझी छॾियईं, जीअं पखी आयो सुबुह जो अचण लाइ पखी फासी पियो। हिन पखी खे पकड़े सिधो अचे शहज़ादे खे ॾिनई। शहज़ादे छा कयो, जो पिंजरे में अंदरि विझी उते टंगे छॾियईं महलात में। हुनजो ॾिठो नौकिराणी, चई लॻे थो हे उहा ई पखी आहे परी, जंहिंखे मां जेको सुई हणी हुनखे पखी करे छॾियो हुयो, लॻे थो उहा ई परी आहे। हाणे मुंहिंजा पोल पधरा कंदी, हाणे बेतरा हिनखे मारायां। हिन अचे पंहिंजो वरी मकर शुरू कयो। राति जो वेही हिनखे चई ॻाल्हि ॿुध, मूंखे पेट में सूरु पए थो, मां मरी वेंदसि। चई मां हकीम तबीब घुरायां थो। हकीम तबीब घुराई। उन छा कयो, हकीमनि तबीबनि सभिनि खे पैसा ॾिनई। चई तव्हां इहा ई ॻाल्हि कयो त इन पखी जो गोश्त आहे इहो हिनखे तरे खारायो, तॾहिं सही थींदी हीअ, तव्हां बसि इहा ॻाल्हि कयो। सभिनि खे जो पैसा ॾिनई त हाणे चाबी जो हिन वटि हुई त सभिनि खे पैसा जो ॾिनई, त उन सभिनि इहा ई फतवा ॾिनी त भाई हिन पखी खे मारे, हिन जो गोश्त तरे हिन खे खारायो, पोइ सही थी वेंदी हीअ। हाणे हो बि साईं प्यार जो मारियल हुयो, सिकम हुनखे खणी आयो उतरे, पखी खे पकड़े ओॾी पखी खे कोरायूं त हिन छा कयो, हिन चयो हिन खंभ बि साड़ियो, खंभनि खे ॿेड़े सेड़े साड़ियुनि पिया। उते हिकिड़ो खंभ हो जेको हवा ते उॾामी वियो परे हिननि मुंहुं, हुननि खंभ बि साड़े छॾिया, पखी खे पचाए हुन खाई छॾियो। उहो खंभ वञी गली में वञी किरियो, हिकिड़ी कुराड़ी ॾिठो हुन खंभ खे, एॾो ख़ूबसूरत खंभ,
अहिड़ो त मां कॾहिं कोन ॾिठो आहे। खणी अचे पंहिंजे घर में अचे उनखे उते रखे छॾियईं। कुराड़ी हली वञे बि कमकार मोटीअ सॼो घर जेको आहे हिनजो सजायल पियो आहे ऐं 7 क़िस्म जा ताम तयारु लॻा पिया आहिनि। हिन जो केरु मुंहिंजे घर में आयो जो एतिरो सारो कमु बि करे वियो, ताम तयारु करे वियो? अहिड़ा कॾहिं ताम ॾिठा कोन। 2 ॾींहं खनि गुज़रिया, 3 ॾींहं त छा कयो, हुन कुराड़ी लिकी बीह रही की मां ॾिसां मुंहिंजे घर केरु थो अचे। ॾिठई त हुन खंभ खां जेको त परी हिकिड़ी पैदा थिए थी जेका सॼे घर खे सिंगारे ठाहे ठी करे ताम तयारु करे रखे थी छॾे। त ओॾी महिल उहो कुराड़ी घिड़ी पई अंदरि अची पकड़ियईंसि। चई तूं केरु आहीं, काथों जी आहीं? चई मां परी आहियां। मूंखे जेको तो इन शहज़ादे उते मूंखे विहारियो हुयो, पोइ जेका ज़ाल वठी आयो इहा नौकिराणी हुई, जंहिं मूंखे सुई हणी मूंखे पखी करे छॾियो हो। मां उहा ई आहियां। वरी इहो खंभु जेको हुयो मुंहिंजो सॼो साह हिन खंभ में हुयो, त हिन मूंखे तरे माना खाधो त जान छुटे, पर सॼो मुंहिंजो साह हिन पर में हुयो जेको तूं पर हेॾे खणी आई आहीं। मां परी आहियां। चई ठीकु आहे। ओॾी महिल कुराड़ी सिधो वेई वञी हुनखे शहज़ादे खे ॿुधाईं थी ॻाल्हि हेतिरी आहे। पोइ शहज़ादे इहा ॻाल्हि ॿुधी ओॾी महिल नौकिराणी खे घुराए, नौकिराणी चई ॾे हवालु। नौकिराणी जो वाक़ई बि इहा ॻाल्हि हेतिरी आहे। ओॾी महिल हणी तलवार हुनजी मुंडी लाथई। चई तूं हेॾो वॾो धोखो कयो। उन परी सां वरी पोइ शादी करे उते वेही रहियो ऐं पंहिंजी सुखी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक और शेयर कजो।